नाज़िन सक़रंड लॻ ॻोठ मजीद कीरियो में बागड़ी बिरादरी जे घरनि खे लॻल बाहि में 3 माण्हुनि जे फ़ौत थियण खां पोइ समाजी तंज़ीमुनि बाहि मुतासिरनि जी वाहर लाइ पहुची करे संदन माली मदद कई। उन हवाले सां ॾिसूं था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ मजीद कीरे जे लॻ ॻोठ मुराद कीरियो में, जिते काल हिकिड़ो वॾो ॾुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो जो हिते बाहि लॻण सबबि 2 मासूम ॿारड़ा ऐं हिकु मर्द बाहि जे लॻण सबबि फ़ौत थी विया, जंहिंजे करे हिननि 20 घर सड़ी विया, उन्हनि जो अलाह तरह सड़ी रख थी वियो। असां हिते मौजूदु माण्हुनि खां ऐं ॿिया जेके समाजी अॻुवान हिते आया आहिनि, शहरी ता सक़रंड शहबाज़ पैनल जा अॻुवान बि हिते पहुता आहिनि, उन्हनि खां पुछूं था त हू हिन वाक़िए जे बारे में छा था ॿुधाइनि। मजदूरी लाया मासूम बच्चा माल मतो घर में होस पुठियां बाह लगी जैसी जोड़ींदे आया तैसी समत ॾिनी कोन्हे, बच्चा भी मरी विया, मेयूं बकरियूं ढगियूं दौर सब बचड़ा भी खत्म। अयो सरकार के असां चई सघूं था त असांजी मदद करियो, असांजे गरीबन जो अदालत करियो। थियो जे बाबा जो असांजो 30 सवा 30 जो टाइम हो, उन टाइम में को की मानी पचाई, उन में को चेन के निकली वई, कोला ये लोड़े में पई, कोला ये वाह जे तूफान में, उन का पो बाह मची वई, पो बस ही खड़ी 10-20 मिनटन में मुल्क के घेरो करे वरती, घुमाए छॾीस। उन में को मर्द माण्हू हिकिड़ो हो, मर्द वो मरी वियो, सड़ी वियो, ॿिया 2 ॿारड़ा उहे सड़ी विया। महिरबानी सभ खां पहिरीं त मेहरान टीवी जी जीअं ही वाक़ियो थियो आहे त असां ॾिठो त मेहरान हिन खे न्यूज़ खे ब्रेक कयो, जंहिंजो फ़ाइदो इहो थियो त उहे न्यूज़ ॿुधण खां पोइ सरहदीअ वारा, एम्बुलेंस वारा या फायर ब्रिगेड वारा हिते पहुता। अॼु असां जेके हिते पहुता आहियूं सो शहरी इत्तेहाद में चूंडूं विढ़ंदड़ शहबाज़ पैनल जे तरफ़ां, शहबाज़ पैनल नौजवाननि जो हिकिड़ो ग्रुप आहे, उन्हनि माना पंहिंजे खीसे मां हड़ावाणा ॾेई माली मदद जे लाइ हज़ारें रुपया खणी जेको आहे हिते पहुता आहिनि। अदा ही कल शाम जो तक़रीबन 3 सवा 3 थिया हिते रद पचा जे हिसाब सां पंहिंजो कमु करे वरी बनी में कमु थे कयो। पोइ उतां कल वाह बि तेज़ हुई ऐं हिननि घरनि खे लॻी तक़रीबन 15 खां 20 मिंटनि में सॼे हिनखे जेको हिनजो घर हुआ 25 घर हुआ हिनखे लपेट में शहरी ताद सक़रंड जो शहबाज़ पैनल आहे उहे आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि जिन्हनि जी माली साथ कई, पर हिन जॻह ते सिंध हुकूमत खे घुरिजे त हिननि जे लाइ कंहिं क़िस्म जो को पैकेज जो ऐलान करे। महिरबानी मेहरान टीवी जी, कल जेको ते सक़रंड में वाक़ियो थियो, सभ खां पहिरियां मेहरान टीवी ते पहुती, उन खां पोइ जेके सक़रंड जा समाजी ॿिया दोस्त हिते पहुता, बर वक़्तु उन्हनि मदद कई। मां मेहरान टीवी जो तमामु थोराइतो आहियां जेको हिन ग़रीबनि जी मदद, जंहिंजी ब्रेकिंग न्यूज़ ते हिते माण्हू तमामु घटि थिया ऐं उन्हनि जी बर वक़्तु इतला ते इंतिज़ामिया हरकत में आई, ऐं उन खां अलावा असां जेको शहबाज़ पैनल आहे उन्हनि बि इन इंतिहाई अफ़सोसनाक वाक़िए ते इज़हार यकजहती तौर ते मौजूदु